नायब वज़ीर आज़म इसाक डार सां IMF वफ़द जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म पारां फंडनि जी पहिरें जाइज़े जे मुकमल थियण ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो। इसाक डार पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ सहकार ते IMF जा थोरा मञा। IMF पारां पाकिस्तान जे सुधारनि वारनि कोशिशुनि जी वाखाण कई वई आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार सां IMF वफ़द जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म पारां फंड जे पहिरें जाइज़े जे मुकमल थियण ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। इसाक डार पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ सहकार ते IMF जा थोरा मञा। नायब वज़ीर आज़म इसाक डार सां IMF वफ़द जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म पारां वफ़द जे पहिरें जाइज़े जे मुकमल थियण ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। नायब वज़ीर आज़म इसाक डार सां IMF वफ़द जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म पारां फंड जे पहिरें जाइज़े जे मुकमल थियण ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो आहे। इसाक डार पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ सहकार ते IMF जा थोरा मञा। IMF पारां पाकिस्तान जे सुधारनि वारनि कोशिशुनि जी वाखाण कई वई आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार सां IMF वफ़द जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म पारां वफ़द फंड जे पहिरें जाइज़े जे मुकमल थियण ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो आहे। इसाक डार पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ सहकार ते IMF जा थोरा मञा। IMF पारां पाकिस्तान जे सुधारनि वारनि कोशिशुनि जी वाखाण कई वई आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार सां IMF वफ़द जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म पारां फंड जे पहिरें जाइज़े जे मुकमल थियण ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो आहे। इसाक डार पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ सहकार ते IMF जा थोरा मञा। IMF पारां पाकिस्तान जे सुधारनि वारनि कोशिशुनि जी वाखाण कई।